आऊं अर्ज़दार सुमेरा मोहम्मद सुमार नारे जो FT GGPS गमाणी ख़ास केली। आऊं GGPS गमाणी ख़ास केली ते 6 सालनि खां टीचर जी पोस्ट ते आहियां ऐं मूंसां गॾु उन ई ॻोठ जो हिकु ॿियो टीचर महबूब आलम ख़ास केली FT, उहो बि मूंसां गॾु उते ई टीचर आहे ऐं उहो मूंखां पहिरीं टीचर हो। पर 1.5 साल खां उन टीचर जी बायोमेट्रिक असांजे स्कूल ते न हुई GGPS गमाणी ख़ास केली ते, ऐं उन जी हिकु ॿिए स्कूल ते पोस्टिंग हुई ऐं उहो पंहिंजे स्कूल ते जंहिं स्कूल ते उन जी पोस्टिंग हुई उन स्कूल ते न पियो वियो ऐं हिन स्कूल ते हो। मूंखे इहा ॻाल्हि तॾहिं ख़बर पई जॾहिं RSU जी टीम मुंहिंजे नाले ते निकितल टेबलेट हिननि ऐं क्लार्क तज़मुल उहो टेबलेट खणी मूंखे इन ॻाल्हि जी का हाकी न पवणु ॾिननि ऐं उहो टेबलेट हिन महबूब आलम ख़ास केली 6 महीना यूज़ कयो ऐं उन खां पोइ उहो टेबलेट सॼो टोड़े छॾियो ऐं 6 महीने खां पोइ जॾहिं RSU जी टीम दुबारा सां मीटिंग कई त तॾहिं उन महबूब आलम ख़ास केली टेबलेट डिवाइस ऐं SMC जो सॼो रिकार्ड मुंहिंजे हथ में ॾेई ऐं स्टम्प मुंहिंजे हथ में ॾेई चयाईं की तव्हां HM आहियो ऐं हीउ सॼो रिकार्ड तव्हां वञी चेक करायो। तॾहिं मूंखे ख़बर पई की आऊं HM आहियां ऐं मूं वञी उते ई उन ई मीटिंग हॉल में ई आपा हलीमा सां ॻाल्हायो TO फीमेल सां। मूं चयोमांसि आपा आऊं FT HM आहियां ऐं मूंखे हिन ॻाल्हि जे बारे में का ख़बर कोन्हे, अॼु ही सभु शयूं मुंहिंजे हथ में ॾिनियूं वयूं आहिनि। त आपा मूंखे चयो हा तव्हां HM आहियो ऐं हीअ जेको आहे टेबलेट तव्हांजी आहे, इनखे तव्हां संभालियो, तव्हांजी ज़िम्मेदारी आहे ऐं तव्हां उन टीचर खे वापसि न करियो। जॾहिं आउं ॿिए ॾींहुं स्कूल वईसि उन महबूब आलम ख़ास केली मूंखे चयाईं की मूंखे टेबलेट ऐं डिवाइस वापसि कर, त मूं चयोमांसि की हीअ टेबलेट मुंहिंजे नाले ते निकितल आहे, तव्हां 6 महीने जी ॿारनि जी अटेंडेंस बि न ॾिनी आहे ऐं हिन ॻाल्हि जो मसइलो मूं ते थींदो ऐं DO मूंखे चवंदो ऐं मुंहिंजी नौकरी ते मसइलो थी थो सघे त आउं ॿारनि जी रेगुलर इन ते ई अटेंडेंस ॾींदसि ऐं टेबलेट जो मूंखे TO फीमेल मना कई आहे की तव्हांखे आउं न ॾियां। तॾहिं हुन कावड़ में अची मुंहिंजे हथ मां टेबलेट ऐं डिवाइस छिके फुरे वरितो ऐं मूंखे चयाईं की तूं हिन स्कूल मां निकिरी वञ ऐं क्लास खां ॿाहिरि निकर, हीउ स्कूल असांजो, हीउ ॻोठ असांजा, ऐं ॻोठ जो चङो मुड़ुसु आहियां, तोखे ईअं खणाए छॾंदुसि, तोखे ख़बर बि कान पवंदी। त मूं चयोमांसि की हीउ स्कूल जा भले तव्हां चङा मुड़ुसु हुजो या कुझु बि हुजो, स्कूल गवर्नमेंट जो आहे, ऐं हिते टीचर जी पोस्ट ते आहियां, तव्हां मूंसां ईअं बदतमीज़ी सां नथा ॻाल्हाए सघो। जंहिं वेले मूं हुनखे इहो चयो त हू मूंखे बिल्कुलु मारण जे लाइ तयारु पिया थियनि ऐं बिल्कुलु वेझो अची करे मूंखे धाॿा पिया ॾियनि ऐं मूंखे डिॼारण जी कोशिशि पिया कयनि। त मूं उन टाइम TO फीमेल खे कॉल कई। आपा हलीमा मूंखे चयो की तव्हां उन खां टेबलेट वापसि वठो। जंहिं टाइम मूं उन्हनि खे चयो, मूं चयो तव्हां आपा सां ॻाल्हायो या मूंखे टेबलेट वापसि करियो। आपा जी हुननि कॉल कट कई ऐं मूंखे चयनि तव्हांखे टेबलेट कोन ॾींदुसि, तव्हांखे जेके बि मुंहिंजे मथां हलाइणियूं आहिनि उहो वञी तव्हीं हलायो, केरु तव्हांजी कान ॿुधंदो, हुते क्लार्क वेठल आहे तज़मुल ऐं आपा हुते त हूंदी कान्हे ऑफिस में, आपा कहिड़ो कमु कंदी आहे या आपा कहिड़ो अचे थी, सभु कमु तज़मुल हैंडल कंदो आहे ऐं तज़मुल मुंहिंजे मुठ में आहे। तव्हांखे जेको बि करिणो आहे वञी करियो, जंहिंखे ॿुधाइणो अथव वञी ॿुधायो। त मूं सर तज़मुल खे मूं कॉल कई ऐं मूं उन्हनि खे ॿुधायो त उन्हनि मूंखे चयो तव्हां ऑफिस अचो। जंहिं टाइम आउं ऑफिस वयसि, सर तज़मुल क्लार्क उन बि मूंखे साॻियूं ई धमकियूं ॾिनियूं। जॾहिं मूं सॼो मसइलो उन खे ॿुधायो, उन बि सेम ई मूंखे धमकियूं ॾिनियूं की जी महबूब आलम तव्हांखे चवे त तव्हां ईअं करो त तव्हांजो उन में फ़ाइदो आहे। अगरि तव्हां महबूब आलम जूं ॻाल्हियूं न मञंदा त सुभाणे ही ॻोठ जा चङा मुड़ुसु आहिनि ऐं तव्हां सां जेको थींदो पोइ असां बि कुझु नथा करे सघूं। त मूं हुननि खे चयो की सर ईअं बि कुझु कान्हे, अॼु अगरि तालका ऑफिसर मुंहिंजो को बि एक्शन कोन पिया खणनि त आउं DO डिस्ट्रिक्ट ऑफिस ताईं वेंदसि। त उन्हनि चयो ऐं डिस्ट्रिक्ट ऑफिसर असांखे छा कंदा, उहे त असांजे खीसे में आहिनि। त मूं उन्हनि खे चयो ठीकु आहे, अगरि ऑफिसर तव्हांजे खीसे में आहिनि त पुलिस त कान हूंदी, ऐं तव्हां ते FIR कराईंदसि। त चयाईं तव्हांखे जेको बि करिणो आहे वञी करियो ऐं असांजो तव्हां कुझु ई कान था बिगाड़े सघो। उन खां पोइ आउं घर वापसि आईसि ऐं उन खां पोइ आउं रेगुलर बेस ते स्कूल वञणु लॻीसि ऐं उन खां पोइ डेली मूंखे तंग कंदो हो महबूब आलम ख़ास केली, ॿारनि खे मुंहिंजे क्लास में अचण खां रोकींदो हो, मुंहिंजो पाणी बंदि करे छॾियऊं। उन खां पोइ ॻाल्हि न ॻाल्हि ते मूंसां बदतमीज़ी कंदो हो ऐं उन खां पोइ अॼु 10 अक्टूबर 2024 ते महबूब आलम ख़ास केली ऐं जीअं सुबुह जो वयसि
क्लास में अञा चेयर ते वेठीसि त मुंहिंजे बांह मां झले मूंखे धिको ॾेई क्लास खां ॿाहिरि कढियईं ऐं सिर सां मुंहिंजी कुर्सी भञी छॾियईं। ऐं उन खां अलावा मुंहिंजे क्लास मां टेबल जेकी पयल हुई उहा टेबल कढाए हुन ॿी क्लास में रखायो ऐं टोटल चेयरूं ऐं बेंचूं सभु स्कूल मां कढी वरितियूं। ऐं उन खां पोइ जेको आहे चयाईं की तव्हां हीअ सभु पंहिंजे घरां कान खणी आया आहियो, हीअ सभु शयूं तव्हांजियूं कोन्हे, हीअ सभु शयूं मुंहिंजियूं आहिनि। तव्हांखे जीअं पढ़ाइणो आहे 6 कलाक बि पढ़ाइणो आहे या कुझु बि पढ़ाइणो आहे, हीअ शयूं तव्हांजियूं कोन्हे, मां मर्ज़ी वारो आहे हिननि सां कुझु बि करियां। त मूं क्लार्क तज़मुल खे सॼो ई शयुनि जे बारे में इंफॉर्म कयो कि सर मूंसां हीउ कहिड़ो ज़ुल्म आहे, तव्हांजे अंडर फीमेल टीचर कमु करियां थी ऐं हिते ही मूंसां एॾो ज़ुल्म पियो थिए, तव्हां छो भला मूंसां को इंसाफ़ कान था कयो। त उन ॻाल्हि ते क्लार्क तज़मुल मूंखे चयो आउं गाॾी में आहियां ऐं आउं तव्हांजूं ॻाल्हियूं पोइ ॿुधंदसि। उन खां पोइ हुन तज़मुल मूंखे का बि कॉल कोन कई ऐं उन खां पोइ वरी बि मूं उन्हनि खे कुझु कलाकनि खां पोइ मूं उन्हनि खे कॉल कई। मुंहिंजो सर आउं स्कूल ते हिते वेठी आहियां, हिननि रक्षा वग़ैरह सभु मोकिले छॾिया आहिनि ऐं कीअं 2 किलो खां 2.5 किलोमीटर पंधु करे अचां हिते स्कूल में हुननि जो ॻोठ जो रक्षो हो, उहो रक्षो हिननि मोकिले छॾियो। मूंखे रक्षो कान पियो खणे ऐं हाणे स्कूल में वेठी आहियां ऐं कीअं अचां टीओ ऑफिस। त उन्हनि चयो तव्हां असांखे रिटर्न में लिखी ॾियो, तव्हां सां जेको बि मसइलो। त मूं रक्षे जो वेट कयो ऐं 2 बजे सुधी को रक्षो मूं वटि कान आयो ऐं उन खां पोइ आउं ॿाहिरि निकिती आहियां ऐं आउं 1 किलोमीटर सुधी पंधु करे अॻियां वई आहियां ऐं पोइ मूं हुतां खां रक्षो करायो ऐं तॾहिं आउं वञी रोड ताईं पुॻी आहियां। असांखे अहिड़ा ऑफिसर कोन था खपनि जेके बदतमीज़ ऐं बद इख़लाक़ टीचरनि जो साथ ॾियनि ऐं जेके फीमेल टीचरूं उन्हनि जे अंदरि कमु कनि पियूं, उन्हनि ते ज़ुल्म थियनि, तशदुद थियनि, उन्हनि खे तंग कयो वञे ऐं उन्हनि खे हिरेस कयो वञे ऐं हू को बि एक्शन न खणनि। असांखे अहिड़ा ऑफिसर कान था खपनि। हुन क्लार्क खे मूं 1000 दफ़ा चयो, बार बार चयो, कॉलूं करे चयो ऐं उहे रिकॉर्डिंगूं बि मूं वटि मौजूदु आहिनि कि मूं जॾहिं क्लार्क खे इहे सभु शयूं ॿुधायूं ऐं तॾहिं बि हुन मूंखे इग्नोर कयो, सभई ॻाल्हियूं चयूं। ऐं टीओ फीमेल आपा हलीमा